नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हाँ त अॼु परमात्मा जे ज्ञान में परमात्मा छा ॿुधायो? हाँ अॼु परमात्मा बाप चई कि तव्हां केरु आहियो? आत्मा। हाँ तव्हांजो पीउ परमात्मा। हाँ त हाणे पाण कंहिंजी ॻाल्हियूं ॿुधंदासीं जेकी परमात्मा आत्मा खे ॿुधाईं। त परमात्मा बाप चई कि ॾिसो तव्हां मूंखे भक्ति मार्ग में सॾु कंदा आहियो न कि पंहिंजो आकाश सिंहासन छॾे करे अच। त हाणे परमात्मा बाप चवनि था आकाश में त कोई तख़्त आहे न। आकाश त हिन पोलार खे चइबो आहे, बाक़ी आकाश तत्व में त कोई तख़्त न आहे। न परम पिता परमात्मा हिन आकाश तख़्त में रहंदो आहे। परमात्मा त हिन आकाश तत्व जे मथां रहंदो आहे। त हिन आकाश तत्व में तख़्त त आहे न, नज़र थोड़ी ईंदो आहे। बाप ॿारनि खे सम्झाइनि था कि मां तव्हांजो परम पिता परमात्मा आहियां न। तव्हां ॿार सभु आत्मा ई आहियो, पाण ॿई सभी आत्मायूं ऐं मां हिन सूर्य चांद सितारनि खां बि पार रहंदा आहियूं। हुन जॻह खे छा चइबो आहे? मूल वतन। मूल वतन, शांति धाम, परम धाम। जीअं ई आकाश में सूर्य चांद सितारा आहिनि न, ईअं ई पाण सभु आत्मायूं बि हिकु जाड़ जे मुआफ़िक महातत्व में रहंदा आहियूं। जीअं सितारा आकाश में बीठा आहिनि, कोई चीज जे आधार सां त न बीठा आहिनि न, सिर्फ़ु बीठा आहिनि। ईअं ई तव्हां आत्मायूं ऐं मां पाण सभु महातत्व में ईअं वृक्ष जे मुआफ़िक बीठा हूंदा आहियूं, स्टार मुआफ़िक। ऐं कहिड़े शेप में? हिकु पूरे वृक्ष जे शेप में। ज्ञान सूर्य परमात्मा बाप, पोइ ज्ञान चंद्रमा ब्रह्मा मां, पोइ पाण सभु ज्ञान सितारा हुते हूंदा आहियूं। इहे सभु ॻाल्हियूं परमात्मा कॾहिं सम्झाईंदो आहे पाण खे? जॾहिं पंहिंजे मथां दुखनि जी पहाड़ किरंदो आहे। चईंदा आहियूं न, जॾहिं जॾहिं भीड़ पईंदी आहे असां, जॾहिं जॾहिं भक्तनि जे मथां दुख थींदो आहे तॾहिं भॻवानु ईंदो आहे। त कहिड़े समय ईंदो? पुराणी दुनिया में। हाणे परमात्मा अहिड़ी दुख जी ॻाल्हि में पाण खे ईअं छो थो ॿुधाए कि तव्हां हुते हीअं रहंदा आहियो, तव्हां आत्मा आहियो, मां तव्हांजो पीउ? छो जो दुख ई हिन करे थियो आहे। आत्मा ई ख़ुदि खे भुलिजी आहिनि, बाप खे भुलिजी आहिनि, पंहिंजे घर खे भुलिजी आहिनि। हिन करे त दुखी थींदा आहिनि न। भई कोई पंहिंजे घर बार खे भुलिजी वञे, कोई पंहिंजे पाण खे, पंहिंजे परिवार खे भुलिजी वञे त भटकी भटकी दुखी थींदो न। त ईअं ई आत्मायूं बि दुखी परेशान छो थियूं आहिनि? छो जो पंहिंजे पाण खे भुलिजी आहिनि, पंहिंजे बाप खे, घर खे भुलिजी आहिनि। इन करे परमात्मा बाप पहिरियों पहिरियों पाण खे कहिड़ी स्मृति थो ॾियारे? तव्हां केरु आहियो, तव्हांजो पीउ केरु आहे, तव्हांजो घर काथे अथव। बाबा चईंदा आहिनि कि पुराणी दुनिया खे नयो ठाहिण लाइ मूंखे इहो ज्ञान ॾियणो पवंदो आहे। छो जो नई दुनिया में तव्हां आत्माउनि खे इहा स्मृति रहंदी आहे कि असां केरु आहियूं। कलयुगी दुनिया में केतिरो दुख आहे, स्वर्ग में त सुखी सुख आहे। मूंखे अची करे इहे सहज ज्ञान और सहज राज योग हर 5000 साल में हिकु बार सिखाइणो ई पवंदो। न कृष्ण थोड़ी तव्हां वटि ईंदो। कृष्ण खे कोई थोड़ी चईंदा आहिनि कि तूं आकाश सिंहासन छॾे करे अच। आकाश सिंहासन कंहिंखे चईंदा आहिनि? निराकर परमात्मा खे। लेकिन उहो बि हिन आकाश में थोड़ी रहंदो आहे, उहो त हिन जे मथे खां हिकु जॻह आहे, उहो बि सिंहासन ते न वेंदो आहे। शरीर हुजे त सिंहासन ते वेंदा, मथे त तत्व हूंदा ई न आहिनि, त शरीर काथां थींदो, तख़्त काथां ठहींदो? त इहे हितां जी ॻाल्हियूं आहिनि। हिते देवी देवता राज सिंहासन ते वेहींदा आहिनि। परमात्मा त हिकु सितारो आहे न, मथां हेठि ईंदो आहे। कॾहिं? कलयुग जे अंत में। ॾिसंदा बि आहियूं न, मथां इहे जेका अखियुनि खां ॾेखारण में सितारा था ॾेखारण में ॾियनि था, इहे किरंदा आहिनि। ईअं ई पाण बि आत्मायूं मथां पंहिंजी दुनिया मां सिधो हेठि काथे ईंदा आहियूं? गर्भ में। त हर हिकु आत्मा मथां खां हेठि गर्भ में ईंदी आहे, पहिरियों सुख भोगदी आहे, पोइ दुख भोगदी आहे। लक्ष्मी नारायण जी आत्मा बि पहिरियों सुख भोगिया हुई,
हाणे उहो बि दुख थी भोगे। पुनर्जन्म वठी वठी करे सभी देवी देवता आहिनि या धर्म स्थापक आहिनि, इब्राहिम जी आत्मा, बौद्ध जी आत्मा, सभी आत्माएं पुनर्जन्म वठी वठी करे हिते सुख ऐं दुख जो पाठ वॼाईंदियूं आहिनि। ॾिसो, हिकु परमात्मा ई आहे जेको पंहिंजो धर्म स्थापन करे करे हली वेंदो आहे। बाक़ी जेके पालना करणी हूंदी आहे हुनखे सभु कुझु सिखाए यादी वेंदो आहे। लेकिन बाक़ी धर्म स्थापक जेका ईंदा आहिनि उहो धर्म स्थापन करे हली न वेंदा आहिनि। उन्हनि खे पंहिंजे धर्म जी पालना करण लाइ पुनर्जन्म वठिणो ई पवंदो अथनि। त सभी धर्मनि जी आत्मायूं जेकियूं आहिनि, धर्म स्थापक, उहे सभु हिते ई हाणे तमो प्रधान थी वेंदा आहिनि। त बाबा चवनि था कि मां सर्व जी सदगति कंदो आहियां। जेका बि वॾा वॾा विद्वान पंडित आहिनि या जो बि धर्म स्थापक आहिनि, सभिनि जो सदगति दाता केरु आहे? उहो हिकु निराकार परमात्मा शिव। तॾहिं त चई न, सर्व जो सदगति दाता है तू। मुंहिंजो नाम ॿियो कोई वठी नथो सघे ऐं न ई मां जेको कमु कंदो आहे उहो ॿियो कोई करे सघंदो आहे। मां देवी देवता धर्म जी स्थापना कंदो आहे न, लेकिन पालना हुनजी केरु कंदो? श्री लक्ष्मी और श्री नारायण। जेका पालनहार आहिनि उहो बि पुनर्जन्म वठी वठी करे हाणे दुखी थी विया आहिनि। गति सदगति दाता उहो हिकु परमात्मा ई आहे। जॾहिं पाण सभी आत्मायूं पतित गंदी थी वेंदियूं आहिनि त परमात्मा पाण खे अची करे वापसि खां सुठो ठाहींदो, शुद्ध ठाहींदो, पोइ पंहिंजे घर वठी वेंदो आहे। पोइ वापसि खां पाण हिकु हिकु करे पंहिंजे धर्म जे हिसाब समय ते पाण आत्मायूं मथां खां हेठि लहींदा आहिनि। साथ सां गॾु बाक़ी सभु धर्म वारनि जो बि उद्धार थो थिए। त सभिनि आत्माउनि जो परमात्मा बाप पाण आत्माउनि जो ज्ञान सां श्रृंगार थो करे, पोइ पाण सत्संग में वञी ऊच देवी देवता ठहींदासीं। सभी आत्मायूं पंहिंजे पंहिंजे धर्मनि में पुनर्जन्म त वठंदियूं न। ॾिसो, गीता ॻायल आहे सर्वशास्त्र में शिरोमणी। हाणे सर्वशास्त्रमयी जो मतिलबु कि सर्व जेतिरा बि शास्त्र आहिनि उन्हनि जी मां आहे, गीता मां आहे। हाणे गीता जो पिता केरु आहे? ज़रूर मां खे रचण वारो त पिता ई हूंदो न। भई घर में बि स्त्री कॾहिं ईंदी आहे? जॾहिं पुरुष चए कि हा हाणे हीअ मुंहिंजी पत्नी आहे। त ईअं ई गीता शास्त्र खे जॾहिं मां चईंदा आहिनि सभी शास्त्रनि जो, सभु धर्म वारा गीता खे पढ़ंदा आहिनि लेकिन मञंदा न आहिनि। छो? छोजी हुनमें कृष्ण जो नाम लिखल आहे। हाणे गीता खे ॻाइण वारो केरु आहे? निराकार परमात्मा शिव। त गीता जो बाप थियो मां, गीता थी वई मां, पी थियो शिव बाबा परमात्मा। त मां बाप जॾहिं ब्रह्मा जे तन में अची करे गीता ज्ञान ॿुधाई त कहिड़ी आत्मा सभिनि खां पहिरियों हुन ज्ञान खे सम्झी करे जीवन में धारण कई? कृष्ण जी आत्मा। त पहिरियों जन्म कंहिंजो थियो? इहो ज्ञान ॿुधी करे। अर्थात इहो ज्ञान ॿुधी करे कहिड़ी आत्मा खे पहिरियों स्मृति आई? कृष्ण जी आत्मा की। दुनिया में एतिरा धर्म स्थापक आहिनि, विद्वान पंडित आहिनि, लेकिन सभिनि खां वॾी आत्मा आहे परमात्मा खां पोइ सभिनि खां वॾी आत्मा केरु आहे? कृष्ण जी आत्मा। इन करे सभी धर्म वारा बि थोरो थोरो कृष्ण खे त मञंदा ई आहिनि, लेकिन कृष्ण खे पंहिंजो बाप न सम्झंदा। लेकिन कृष्ण जी आत्मा परमात्मा जे हिन सृष्टि में जॾहिं आया त कृष्ण जी आत्मा पहिरियों परमात्मा जो मददगार ठही हुई। कृष्ण जी आत्मा जे शरीर में ही परमात्मा जो अचण थियो। छो जी भई वॾे ॿार जे शरीर जे अंदर ई त पीउ, घर में पीउ ईंदो न। भई पाण आत्माउनि जो ये शरीर रूपी घर आहे। हाणे परमात्मा मथां खां हेठि थो अचे त हुनखे बि शरीर रूपी घर त खपेसि रहण लाइ। त परमात्मा बाप कंहिंजे शरीर वारे घर में ईंदो आहे? कृष्ण जी आत्मा जे शरीर वारे घर में ईंदो आहे। छो जी उहो सभिनि खां वॾो ॿार आहे न। दुनिया में पाण जेतिरियूं बि आत्मायूं आहिनि, पाण सभिनि आत्माउनि में वॾो कहिड़ी आत्मा आहे? साइज़ में वॾो न आहे, गुणनि, शक्तियुनि, कलायूं, अनुभव में वॾो आहे। हिकु अहिड़ो सितारो, अहिड़ी आत्मा जो 5000 साल हिन सृष्टि ते चक्कर काटंदी आई। त हुन आत्मा खे पूरी सृष्टि जी केतिरी अनुभूति हूंदी न।
त इन करे परमात्मा कृष्ण जे 84वें जन्म जे अंत वारे शरीर में अची करे हुन समय हुनजी आत्मा बि न ॼाणदी हुई कि मां एॾा जन्म वठी करे हाणे अंत में एॾी दुखी थी आहियां, पहिरियों मां केतिरी सुखी हुयमि। बल हिन जन्म में बि हुनखे धन संपत्ति त हुयसि, लेकिन सतयुग जे हिसाब सां त कुझु बि न हुयो न। त हुनजी आत्मा जे शरीर में अची करे परमात्मा पहिरियों हुनखे स्मृति ॾियारई, हुन सम्झई। पोइ पूरी दुनिया खे हाणे पतो थो लॻे छा इहो सचो सचो गीता ज्ञान जंहिंसां छा थो थिए, नई दुनिया नई धर्म जी स्थापना थी थिए। सभु धर्म वारनि खे इहे शास्त्र जरूर पढ़णो खपे, लेकिन हिन में कृष्ण भगवान वाच्य लिखल आहे, बल्कि हुजणो खपे निराकार शिव भगवान वाच्य। सभिनि धर्मनि जी सदगति त थियणी आहे। जॾहिं सभिनि धर्मनि जी सदगति कई त जरूर कुझु त ॻाल्हाए चयो हुनई न, ज्ञान ॾेई करे त सदगति थींदी आहे। हाणे उहो कहिड़ो पुस्तक आहे जंहिंखे पढ़ी करे विश्व जी सर्व आत्माउनि जी सदगति थिए? गीता ज्ञान। त हाणे परमात्मा चैतन्य में अची करे परम धाम खां ब्रह्मा तन में विश्व जी सर्व आत्माउनि जी सदगति कीअं थिए, हुनजे लाइ कहिड़ो ज्ञान थो ॿुधाए? गीता ज्ञान। ये ड्रामो त कॾहिं बंदि न थींदो आहे न, हिकु सेकेंड बि इहो ड्रामो बंदि न थींदो आहे। हाणे कलयुग आहे, ॿिए सेकेंड सतयुग शुरू थी वेंदो, पतो बि न लॻंदो। त अहिड़ो समय तो हले कि कॾहिं बि कुझु बि थी सघंदो आहे। पर बाबा चवनि था कि समय त ॾाढो घटि आहे न, जॾहिं पाण खे हालात ॾेखारे में था ॾियनि कि मनुष्य आत्मा एतिरी दुखी आहे, त जरूर परमात्मा हिन धरती ते अची करे दुखनि खां सभिनि खे मुक्त कराईंदो ई सही। त परमात्मा बाप चवनि था कि हाणे जेतिरी जल्दी जल्दी मूंखे यादि कंदा वेंदा त तव्हां पूरो वरसो वठी सघंदव, न त पोइ सत्युग में वञी थोरी वरसो मिलंदो। सत्युग में वञण खां पहिरियों मनुष्य आत्मा परमात्मा खां पूरो वरसो वठण लाइ उनखे छा करिणो आहे? पंहिंजे पाण खे निराकार आत्मा समझ निराकार परमात्मा खे यादि करे हर कर्म करिणो आहे, जिससां पाण खे अगली पंहिंजे 21 जन्म जो वरसो हाणे ई मिली वेंदो। मनुष्य दान पुण्य करण सोचते हैं न, ॿिए जन्म में सुठो मिलंदो, लेकिन हिते 21 जन्मनि जी गारंटी करण वारो केरु आहे? परमात्मा। सृष्टि जे आदि में सत्युग हुयो, हाणे सृष्टि जो अंत आहे। अंत मतलब सृष्टि खत्म न थी वेंदी, अंत मतलब बुराइनि जो अंत आहे, अर्थात कलयुगी दुनिया जो अंत आहे। पोइ हिन कलयुगी दुनिया खां पोइ छा ईंदो? सत्युगी दुनिया। छो जी ड्रामो त अनादि आहे न, टिक 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 फिरंदो ई रहंदो आहे, बीहंदो न आहे। अनादि ड्रामो आहे, पंहिंजो पार्ट बि भरियल आहे हिन में अनादि, पंहिंजो पार्ट बि कॾहिं खत्म न थींदो आहे, हलंदो ई रहंदो आहे। हर हिकु पूरी एक्ट जो थींदी आहे उहो ड्रामा में मनुष्य आत्मा वॼाईंदी रहंदी आहे। सभिनि जो पार्ट बि फिक्स आहे। हीअं न कि हिन जन्म में पाण हाणे हिते आहियूं त पाण ॿिए 5000 साल में वरी खां पाण हिते ॿिए तरीक़े सां हूंदासीं न। 5000 साल पोइ बि मां आत्मा हिन ई शरीर हिन ई समय इहो ई कमु कंदमि जेको हाणे थी करां, त एक्ट बि न बदिलजंदी आहे। शास्त्रनि में त ॾाढी सारी अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखल आहिनि जंहिंसां मनुष्य आत्मा मुंझिजी वई आहे कि छा आहे दुनिया आहे छा, लेकिन परमात्मा जो सृष्टि जो रचयिता वो हाणे सृष्टि जी आदि मध्य अंत जो यथार्थ पाण खे पहचान थो ॾे। त पंहिंजो छा कमु आहे? उहो ॻाल्हियूं ॿुधी करे सम्झणो आहे। पहिरियों हीअं ई हा न चइणो आहे, पहिरियों मन अंदरि ॿुधी करे कननि सां मन खे वीचार करिणो आहे। बुद्धि तव्हांजे सही ऐं ग़लति खे सम्झे, पोइ हुन द्वारा पंहिंजे जीवन में तव्हां इहे ज्ञान धारण करे हलो त तव्हांखे सुख शांती ईंदी। भई हा सत्य सत्य त तव्हां सभिनि हंधि चयो, कोई बि कुझु चए पंडित या गुरु इहा ॻाल्हि हीअं आहे, हा इहा ॻाल्हि हीअं, लेकिन हाणे परमात्मा पाण खे थो चई हाणे मां बि तव्हांखे ॻाल्हियूं थो ॿुधायां, लेकिन हिन ॻाल्हियुनि खे पहिरियों सम्झो। अगरि तव्हांखे सही थी लॻनि पोइ जीवन में धारण करे हलो। हार ऐं जीत त हिन ड्रामे में आहे ई सही। आत्मा जी हार थींदी आहे, आत्मा जीत पाईंदी आहे।
आत्मा विकारनि जे वश थी करे पंहिंजी सर्व गुण कलायूं ख़तम करे छॾंदी आहे, अर्थात हारजी वेंदी आहे। अच्छाई खां हारदा आहियूं। जेके सुठा गुण हूंदा आहिनि न त बुराई हुननि ते जीत पाईंदी आहे, त पंहिंजी अच्छाई ख़तम थी वेंदी आहे। हाणे परमात्मा आत्माउनि जो पीउ अची करे वापिस खां इहो ज्ञान ऐं राजयोग जी शिक्षा ॾेई करे आत्माउनि खे जीत थो पाराए। कंहिंसां जीत थो पाराए? विकारनि सां, बुराइनि सां, की तव्हां हिन विकारनि जे बिना बि सृष्टि ते तव्हां सुख शांति में जीवन बिताए सघंदा आहियो। हिन ई सृष्टि ते बुराइनि, भ्रष्टाचार, खून पाप करे बिना बि तव्हां पंहिंजो जीवन सुख शांति में बिताए सघंदा आहियो। सर्व मनोकामना तव्हांजी पूर्ण थींदी। लेकिन पंहिंजे असली गुणनि ऐं पंहिंजे असली स्वभाव संस्कार खे बदिलो न। हाणे बाबा जेको पाण खे पंहिंजो स्वभाव संस्कार शक्तियुनि जी स्मृति थो ॾियारे, त हुनखे पंहिंजी स्मृति में रखी करे धारण करे करे हलंदा हलो त तव्हांजो जीवन हिन कलयुगी दुनिया में बि पंहिंजो जीवन सुठो थी सघंदो आहे। अगरि पाण बाप सां गॾु हलंदासीं, बाबा चईंदा आहिनि मां त रचयिता आहियां न, ब्रह्मांड हाणे तव्हां ठहिया आहियो, छो शुद्धी तव्हांखे सतयुगी दुनिया में देवता ठहिणो अथव। ॾिसो विराट रूप बि ॾेखारींदा आहिनि न, विराट रूप में छा आहे? हिकु मनुष्य आत्मा कीअं देवता कुल में हूंदी आहे, पोइ कीअं क्षत्रिय वैश्य शूद्र कुल में ईंदी आहे, ये सभु विराट रूप में ॾेखारे थी कि आत्मा जो संस्कार कीअं परिवर्तन थींदा अथसि ऐं आत्मा सतयुग खां वठी करे कलयुग अंत ताईं कहिड़ा कहिड़ा रूप बदलदी आहे, कीअं कीअं हुनजी शक्तियूं गुण कलायूं आदि ख़तम थी वेंदसि, ये सभु विराट रूप में ॾेखारियो आहे। लेकिन विराट रूप में इहो न ॾेखारियो अथनि कि उहो ई शूद्र कुल जी आत्मा पोइ देवता कीअं ठहींदी। त ब्रह्मण ऐं परमात्मा खे विराट रूप में न ॾेखारियो अथई, बल्कि उहो बि ॾेखारिणो खपे कि कीअं शूद्र कुल जी आत्मा परमात्मा खे यादि करे ब्रह्मण ठही करे देवता थी ठहे। सत्युग में तव्हां देवी देवता हुयव न, तव्हांजो पहनावो देवी देवता जहिड़ो हुयो, छो छोजी आत्मा में दैवी गुण संस्कार स्वभाव उहे शक्तियूं हुयूं। हाणे तव्हांजो हीअं पहनावो शरीर छो थी वियो अथव? छोजी तव्हांजी आत्मा में कहिड़ा गुण संस्कार आहिनि? शूद्र कुल जा। काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, भ्रष्टाचार, बुराइयूं, पाप, कूड़ आदि ॻाल्हाइण, ये शूद्र कुल जा संस्कार हूंदा आहिनि। त हाणे पाण शूद्र कुल खां ब्राह्मण कुल में आया आहियूं। ब्राह्मण कुल में छा थींदो? आत्मा पंहिंजी सर्व शूद्र कुलनि जे संस्कार स्वभाव छॾे करे दैवी संस्कार स्वभाव ऐं शक्तियूं धारण करण जो अभ्यास कंदी आहे। हाणे पाण अभ्यास था करो, बाबा चईंदा न पुरुषारथ करो, त आत्मा वरी खां वो पढ़ाई थी पढ़े। त कहिड़े कुल में पढ़ाई कंदी आहे? ब्राह्मण कुल में। पर कोई ॾिसो कोई सुठी डिग्री प्राप्त करणु चाहींदो आहे त पहिरियों त उहो नंढी क्लास में हो, हुन खां पोइ हुनखे अगरि वॾी क्लास में वञणो अथसि उहो डिग्री प्राप्त करण लाइ, त हुनखे उहो पढ़ाई विच जो जेको समय हूंदो आहे हुनमें असां चईंदा आहियूं न भई अञा पढ़े थो, अञा ठहियो न आहे, अञा पढ़े थो। त पाण बि अञा शूद्र कुल खां देवता कुल जे लाइ पढ़ाई था पढ़ूं। शूद्र कुल मां निकिरी वियासीं, नंढी क्लास मां पाण निकिरी वियासीं, हाणे वॾी क्लास में वञण जे लाइ तयारी था करूं। इहो पंहिंजो कहिड़ो समय आहे? ब्राह्मण ठही करे पवित्र। हिन में मुख्य पवित्रता आहे न, त पहिरियों आत्मा प्रतिज्ञा कंदी कि हा मां मनसा वाचा कर्मणा पवित्र रहंदमि, खान पान में पवित्र रहंदमि, उठदे वेहंदे में पवित्र रहंदमि। पोइ परमात्मा बाप हुनखे अभ्यास कराईंदो अथसि कि देवी देवता जा गुण संस्कार आदि कीअं हूंदा आहिनि। पोइ धीरे धीरे बदली करके पोइ उहो वञी करे देवी देवता संस्कार स्वभाव धारण करे छॾंदी आहे। पोइ उहो हुते वञी हुनखे शरीर अहिड़ो मिलंदो। ॾिसो पवित्रता बग़ैर आत्मा खे धारणा न थी सघंदी आहे। पढ़ाई बि कॾहिं कंदा आहियूं? ॿार जॾहिं पढ़ंदा आहिनि शादी खां पहिरियों ई पढ़ंदा आहिनि न, छोजी शादी खां पोइ त विकार में वेंदा त पवित्रता खंडित थी वेंदी आहे न। जेकी पढ़ाई पढ़ंदा आहियूं हिन में पवित्रता ज़रूर खपे पाण खे। केतिरा बि माण्हू एॾा शास्त्र आदि पढ़ंदा आहिनि,
शास्त्रनि जी परिक्रमा। हाणे बाबा हिकु ॻाल्हि थो ॿुधाए कि छो माण्हू शास्त्रनि खे खणी करे परिक्रमा लॻाईंदा आहिनि। देवी देवताउनि जी मूर्ति गाॾियुनि में रखी करे पोइ उन्हनि खे परिक्रमा लॻाईंदा आहिनि। छो जी पाण ई देवकुल जी आत्मा जो पूरो चक्कर काटे करे हाणे हिन शूद्र कुल में आया आहियूं न। तो सत्य त्रेता द्वापर कलयुग पाण 4 युगनि जो चक्कर काटियो। परिक्रमा छा थींदो आहे? परिक्रमा में चारों तरफ जो चक्कर काटदा आहिनि। इन जो अर्थ आहे कि आत्मा ही 4 युगनि में चक्कर काटे पोइ वरी खां पढ़ाई पढ़े पोइ वरी खां चक्कर लॻाइण लाइ तयार थींदी आहे। त भक्ति मार्ग में अहिड़ा रस्म त आहिनि, लेकिन हुनजो यथार्थ अर्थ केरु ॿुधाईंदो आहे पाण खे अची करे? बाबा चईंदा आहिनि, ॾिसो अंत में चईंदा आहिनि कोई मरदो आहे त चईंदा आहिनि कि राम राम जपो, राम राम जपो। कोई कंहिंखे यादि करे मरदव त हुन ई योनी में ईंदव, अर्थात हुनजे ई हिसाब में हुनजे परिवार में पाण खे अचिणो पवंदो। त इहे छो चईंदा आहियूं कि राम राम जपो? छो जी परमात्मा राम जो नाम जपी करे पाण शरीर छॾंदासीं हुनजी यादि में, त पाण काॾे वेंदासीं? हुनजी दुनिया में, हुनजी जेकी दुनिया हुन स्थापन कई अथई हुन दुनिया में पाण वेंदासीं। त उहो कहिड़ी दुनिया तो स्थापन करे? सतयुग, स्वर्ग जी। माण्हू चवंदा न राम राम जपो त पोइ तव्हां स्वर्गवासी थी वेंदो। बि हुन शरीर छॾे राम राम जपे अलाए न जपे, लेकिन शरीर छॾण खां पोइ लिखंदा त जल्दी आहियूं ये स्वर्गवासी थी वियो। लेकिन स्वर्ग में वञण जे लाइ पंहिंजी अंतिम घड़ी में पाण खे कीअं यादि हुजणो खपे? निराकार परमात्मा। तॾहिं ई वो आत्मा स्वर्ग में वञी करे स्वर्ग जा सुख भोगे सघंदी आहे। कोई एक्सीडेंट में तड़पी तड़पी करे पंहिंजो शरीर तो छॾे ऐं पाण हुनजे नाम जे अॻियां लिखूं था फलानो स्वर्गवासी थी। परंतु परमात्मा चवनि था स्वर्गवासी ईअं ई थोड़ी थींदासीं। स्वर्ग कंहिंजी स्थापन की हुई दुनिया है परम पिता परमात्मा की। त जॾहिं हुनजो नाम यादि करे अंतिम सांस में पाण खे हुनजो नाम यादि हूंदो, सिर्फ़ु उहो ई यादि हूंदो, पंहिंजी देह बि न यादि हूंदी, तॾहिं ई पाण सच्ची सच्ची में स्वर्गवासी थी सघंदासीं। कलयुगी मनुष्य शरीर छोड़े ऐं कलयुगी ॻाल्हियुनि कलयुगी संबंधनि खे यादि करे शरीर छोड़दी त काॾे वेंदी? कलयुगी दुनिया में हुन संबंधी वठी शरीर वठी करे हुन सां गॾु पंहिंजो पाठ वॼाईंदी न, हिसाब किताब चुकतो कंदी। इहे जो चईंदा आहियूं अंतकाल जे परमात्मा खे सिमरो त तव्हांखे नारायण जी दुनिया में तव्हां वञी सघंदव। अर्थात सत्युगी दुनिया कंहिंजी स्थापन की हुई आहे? परमात्मा जी, लेकिन हुते जी पालनहार केरु आहे? नारायण। ऐं परमात्मा जी यादि में शरीर छोड़ंदासीं त पंहिंजो सभु हिसाब किताब चुकतो थी वेंदा। पुराणा जेका बि सभिनि सां आहिनि न, त हिसाब किताब सभिनि सां चुकतो थी विया। आत्मा जो हिन कलयुगी दुनिया में कंहिंसां हिसाब किताब ई न आहे, त उहो कलयुग में पोइ जन्म छो वठंदी? उहो त वञी करे स्वर्ग में ई वठंदी न। त इहे ॻाल्हियूं पाण चईंदा त आहियूं, लेकिन हिन जो यथार्थ अर्थ पाण सम्झूं। त बाबा पाण खे सभु ॻाल्हियूं छो था ॿुधाइनि? छो जो हिनखे अर्थ सहित पाण कोई ॻाल्हि जीवन में चईंदासीं, जीवन में अपनाईंदासीं त हुनखे उन सां पाण खे अंदर में सुख शांती मिलंदी। सुठो लॻंदो आहे न भई, कोई ॻाल्हि सच्ची हूंदी आहे त आत्मा खे बि सुठो लॻंदो आहे, हा भई बरोबरि इहा ॻाल्हि त सही आहे। ऐं काथे उहो ॻाल्हि में थोरी गड़बड़ी हूंदी आहे त मुख सां त चऊं था, लेकिन अंदर लॻे थो अहिड़ो पापी माण्हू कीअं स्वर्ग में वेंदो? पर माण्हू मुंहं सां नथो चए, लेकिन अंदर में त थींदो आहे न। कोई एॾी पाप कर्म करे वञे, कोई एॾी बुराइयूं सभिनि जो कंदो वञे, कल को उहो शरीर छॾे, पाण त बसि नाम जे लाइ लिखंदा आहियूं स्वर्गवासी थी वियो, लेकिन अंदर त सम्झंदा आहियूं न हुन एॾा पाप कर्म, हुन एॾी माण्हुनि जी बुराई कई, एॾनि माण्हुनि खे दुख पहुचाई, त उहो स्वर्ग में कीअं वञी सघंदो? त बाबा चवनि था इहे जो लिखंदा आहियूं न फलानो स्वर्गवासी थी वियो, इहे ग़लति लिखंदा आहियूं, इहे न लिखणो खपे। स्वर्ग में वयो न वयो उहो त परमात्मा खे ई पतो हूंदो न भई हुन अंत घड़ी कंहिंखे यादि कई मन में, उहो पाण खे थोरी पतो लॻी सघंदो आहे।
वो त बाप खे ही पतो लॻी सघंदो आहे, बाप ही निर्णय करे सघंदो आहे आत्मा जो पीउ ये स्वर्ग में वेंदो या हिते ही नर्क में अची करे पंहिंजा हिसाब किताब चुकतो कंदो। त हाणे बाबा पाण खे छो ये अभ्यास था कराइनि कि घड़ी घड़ी पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो, हर कर्म कंदे मूंखे पाण सां गॾु रखो। भले तव्हांजो शरीर अथव, तव्हांजो शरीर जो संबंधी परिवार आदि धंधो धोरी तव्हांखे निभाइणो अथव, लेकिन अंदर जेकी मां आत्मा वेठी आहियां उहो कंहिंसां गॾु पंहिंजो धंधो धोरी थी करां, कंहिंसां गॾु पंहिंजो घर गृहस्थी थी संभालां, निराकार परमात्मा सां। त सम्झो कोई बि समय मुंहिंजो अंत घड़ी अची वियो त मां कंहिंसां गॾु शरीर छॾंदमि, परमात्मा बाप सां गॾु। त परमात्मा बाप सां गॾु मां पंहिंजो शरीर छॾियो त मां कहिड़ी दुनिया में वेंदमि? सच्ची में मां स्वर्ग जी दुनिया में वेंदमि। पोइ मां जॾहिं शरीर छोड़ां त माण्हू लिखनि कि फलानो स्वर्गवासी थी वियो त पोइ सही आहे। तव्हां मूंखे भक्ति मार्ग में सॾु कंदा आहियो न कि पंहिंजो आकाश सिंहासन छॾे करे अच। त हाणे परमात्मा बाप चवनि था आकाश में त कोई तख्त आहे न, आकाश त हिन पोलार खे चइबो आहे, बाक़ी आकाश तत्व में त कोई तख्त न आहे। न परम पिता परमात्मा हिन आकाश तत्व में रहंदो आहे, परमात्मा त हिन आकाश तत्व जे मथां रहंदो आहे। त हिन आकाश तत्व में तख्त त आहे न, नज़र थोड़ी ईंदो आहे। बाप ॿारनि खे सम्झाइनि था कि मां तव्हांजो परम पिता परमात्मा आहियां न, तव्हां ॿार सभु आत्मा ई आहियो, पाण ॿई सभी आत्मायूं ऐं मां हिन सूर्य चांद सितारनि खां बि पार रहंदा आहियूं। हुन जॻह खे छा चइबो आहे? मूल वतन। मूल वतन, शांति धाम, परम धाम। जीअं ये आकाश में सूर्य चांद सितारा आहिनि न, ईअं ही पाण सभु आत्मायूं बि हिकु जाड़ जे मुआफ़िक महातत्व में रहंदा आहियूं। जीअं सितारा आकाश में बीठा आहिनि, कोई चीज जे आधार सां त न बीठा आहिनि न, सिर्फ़ु बीठा आहिनि। ईअं ही तव्हां आत्मायूं ऐं मां पाण सभु महातत्व में ईअं वृक्ष जे मुआफ़िक बीठा हूंदा आहियूं, स्टार मुआफ़िक। ऐं कहिड़े शेप में? हिकु पूरे वृक्ष जे शेप में। ज्ञान सूर्य परमात्मा बाप, पोइ ज्ञान चंद्रमा ब्रह्मा मां, पोइ पाण सभु ज्ञान सितारा हुते हूंदा आहियूं। ये सभु ॻाल्हियूं परमात्मा कॾहिं सम्झाईंदो आहे पाण खे? जॾहिं पंहिंजे मथां दुखनि जी पहाड़ किरंदो आहे। चईंदा आहियूं न, जॾहिं जॾहिं भीड़ पईंदी आहे असां, जॾहिं जॾहिं भक्तनि जे मथां दुख थींदो आहे तॾहिं भॻवानु ईंदो आहे। त कहिड़े समय ईंदो? पुराणी दुनिया में। हाणे परमात्मा अहिड़ी दुख जी ॻाल्हि में पाण खे ईअं छो थो ॿुधाए कि तव्हां हुते हीअं रहंदा आहियो, तव्हां आत्मा आहियो, मां तव्हांजो पीउ? छो जो दुख ई हिन करे थियो आहे। आत्मा ई ख़ुदि खे भुलिजी आहिनि, बाप खे भुलिजी आहिनि, पंहिंजे घर खे भुलिजी आहिनि, हिन करे ई त दुखी थींदा आहिनि न। भई कोई पंहिंजे घर बार खे भुलिजी वञे, कोई पंहिंजे पाण खे, पंहिंजे परिवार खे भुलिजी वञे त भटकी भटकी दुखी थींदो न। त ईअं ई आत्मायूं बि दुखी परेशान छो थियूं आहिनि? छो जो पंहिंजे पाण खे भुलिजी आहिनि, पंहिंजे बाप खे, घर खे भुलिजी आहिनि। इन करे परमात्मा बाप पहिरियों पहिरियों पाण खे कहिड़ी स्मृति थो ॾियारे? तव्हां केरु आहियो, तव्हांजो पीउ केरु आहे, तव्हांजो घर काथे अथव। बाबा चईंदा आहिनि कि पुराणी दुनिया खे नयो ठाहिण लाइ मूंखे इहो ज्ञान ॾियणो पवंदो आहे। छो जी नई दुनिया में तव्हां आत्माउनि खे इहा स्मृति रहंदी आहे कि असां केरु आहियूं। कलयुगी दुनिया में केतिरो दुख आहे, स्वर्ग में त सुखी सुख आहे। मूंखे अची करे ये सहज ज्ञान और सहज रोग राज योग हर 5000 साल में हिकु बार सिखाइण ई पवंदो। न कृष्ण थोड़ी तव्हां वटि ईंदो, कृष्ण खे कोई थोड़ी चईंदा आहिनि कि तूं आकाश सिंहासन छॾे करे अच। आकाश सिंहासन कंहिंखे चईंदा आहिनि? निराकार परमात्मा खे। लेकिन उहो बि हिन आकाश में थोड़ी रहंदो आहे, उहो त हिन जे मथे खां हिकु जॻह आहे, उहो बि सिंहासन ते न वेंदो आहे। शरीर हुजे त सिंहासन ते वेंदा, मथे त तत्व हूंदा ई न आहिनि, त शरीर काथां थींदो, तख्त काथां ठहींदो? त इहे हितां जी ॻाल्हियूं आहिनि। हिते देवी देवता राज सिंहासन ते वेहींदा आहिनि। परमात्मा त हिकु सितारो आहे न,
मथां हेठि ईंदो आहे कॾहिं कलयुग जे अंत में। ॾिसंदा बि आहियूं न मथां इहे जेका अखियुनि खां ॾेखारण में सितारा था ॾियनि ॾेखारण में ॾियनि था इहे किरदा आहिनि। ईअं ई पाण बि आत्मायूं मथां पंहिंजी दुनिया मां सिधो हेठि काथे ईंदा आहियूं, गर्भ में। त हर हिकु आत्मा मथां खां हेठि गर्भ में ईंदी आहे, पहिरियों सुख भोगदी आहे, पोइ दुख भोगदी आहे। लक्ष्मी नारायण जी आत्मा बि पहिरियों सुख भोगिया हुई, हाणे उहो बि दुख थी भोगे। पुनर्जन्म वठी वठी करे सभी देवी देवता आहिनि या धर्म स्थापक आहिनि, इब्राहिम जी आत्मा, बौद्ध जी आत्मा, सभी आत्मा पुनर्जन्म वठी वठी करे हिते सुख ऐं दुख जो पाठ वॼाईंदियूं आहिनि। ॾिसो हिकु परमात्मा ई आहे जेको पंहिंजो धर्म स्थापन करे करे हली वेंदो आहे। बाक़ी जेके पालना करणी हूंदी आहे हुनखे सभु कुझु सिखाए यादी वेंदो आहे। लेकिन बाक़ी धर्म स्थापक जेका ईंदा आहिनि उहो धर्म स्थापन करे हली न वेंदा आहिनि। उन्हनि खे पंहिंजे धर्म जी पालना करण लाइ पुनर्जन्म वठिणो ई पवंदो अथनि। त सभी धर्मनि जी आत्मायूं जेकियूं आहिनि धर्म स्थापक उहे सभु हिते ई हाणे तमो प्रधान थी वियूं आहिनि। त बाबा चवनि था कि मां सर्व जी सदगति कंदो आहियां। जेका बि वॾा वॾा विद्वान पंडित आहिनि या जो बि धर्म स्थापक आहिनि सभिनि जो सदगति दाता केरु आहे, उहो हिकु निराकार परमात्मा शिव। तॾहिं त चई न सर्व जो सदगति दाता है तू, मुंहिंजो नाम ॿियो कोई वठी नथो सघे ऐं न ई मां जेको कमु कंदो आहे उहो ॿियो कोई करे सघंदो आहे। मां देवी देवता धर्म जी स्थापना कंदो आहे न, लेकिन पालना हुनजी केरु कंदो आहे, श्री लक्ष्मी और श्री नारायण। जेका पालनहार आहिनि उहो बि पुनर्जन्म वठी वठी करे हाणे दुखी थी आहिनि। गति सदगति दाता उहो हिकु परमात्मा ई आहे। जॾहिं पाण सभी आत्मायूं पतित गंदी थी वेंदियूं आहिनि त परमात्मा पाण खे अची करे वापसि खां सुठो ठाहींदो आहे, शुद्ध ठाहींदो आहे, पोइ पंहिंजे घर वठी वेंदो आहे। पोइ वापसि खां पाण हिकु हिकु करे पंहिंजे धर्म जे हिसाब समय ते पाण आत्मायूं मथां खां हेठि लहींदा आहिनि। साथ सां गॾु बाक़ी सभु धर्म वारनि जो बि उद्धार थो थिए। त सभिनि आत्माउनि जो परमात्मा बाप पाण आत्माउनि जो ज्ञान सां श्रृंगार थो करे, पोइ पाण सत्य में वञी ऊच देवी देवता ठहींदासीं। सभी आत्मायूं पंहिंजे पंहिंजे धर्मनि में पुनर्जन्म त वठंदियूं न। ॾिसो गीता ॻायल आहे सर्व शास्त्र में शिरोमणी। हाणे सर्व शास्त्र मई जो मतिलबु कि सर्व जेतिरा बि शास्त्र आहिनि उन्हनि जी मां आहे, गीता मां आहे। हाणे गीता जो पिता केरु आहे? ज़रूर मां खे रचण वारो त पिता ई हूंदो न। भई घर में बि स्त्री कॾहिं ईंदी आहे जॾहिं पुरुष चए कि हा हाणे हीअ मुंहिंजी पत्नी आहे। त ईअं ई गीता शास्त्र खे जॾहिं मां चईंदा आहिनि सभी शास्त्रनि जो, सभु धर्म वारा गीता खे पढ़ंदा आहिनि लेकिन मञंदा न आहिनि। छो? छोजी हुनमें कृष्ण जो नाम लिखल आहे। हाणे गीता खे ॻाइण वारो केरु आहे? निराकार परमात्मा शिव। त गीता जो बाप थियो मां, गीता थी वई मां, पी थियो शिव बाबा परमात्मा। त मां बाप जॾहिं ब्रह्मा जे तन में अची करे गीता ज्ञान ॿुधाई त कहिड़ी आत्मा सभिनि खां पहिरियों हुन ज्ञान खे सम्झी करे जीवन में धारण कई? कृष्ण जी आत्मा। त पहिरियों पहिरियों जन्म कंहिंजो थियो? इहो ज्ञान ॿुधी करे। अर्थात इहो ज्ञान ॿुधी करे कहिड़ी आत्मा खे पहिरियों स्मृति आई? कृष्ण जी आत्मा की। दुनिया में एतिरा धर्म स्थापक आहिनि, विद्वान पंडित आहिनि, लेकिन सभिनि खां वॾी आत्मा आहे परमात्मा खां पोइ सभिनि खां वॾी आत्मा केरु आहे? कृष्ण जी आत्मा। इन करे सभी धर्म वारा बि थोरो थोरो कृष्ण खे त मञंदा ई आहिनि, लेकिन कृष्ण खे पंहिंजो बाप न सम्झंदा। लेकिन कृष्ण जी आत्मा परमात्मा जे हिन सृष्टि में जॾहिं आया त कृष्ण जी आत्मा पहिरियों पहिरियों परमात्मा जो मददगार ठही हुई। कृष्ण जी आत्मा जे शरीर में ही परमात्मा जो अचण थियो। छो जी भई वॾे ॿार जे शरीर जे अंदर ई त पीउ घर में पीउ ईंदो न। भई पाण आत्माउनि जो ये शरीर रूपी घर आहे। हाणे परमात्मा मथां खां हेठि थो अचे त हुनखे बि शरीर रूपी घर त खपेसि रहण लाइ। त परमात्मा बाप कंहिंजे शरीर वारे घर में ईंदो आहे? कृष्ण जी आत्मा जे शरीर वारे घर में ईंदो आहे।
छो जी वो सभिनि खां वॾो ॿार आहे न। दुनिया में पाण जेतिरियूं बि आत्मायूं आहिनि, पाण सभिनि आत्माउनि में वॾो कहिड़ी आत्मा आहे? साइज़ में वॾो न आहे, गुणनि, शक्तियुनि, कलायूं, अनुभव में वॾो आहे। हिकु अहिड़ो सितारो, अहिड़ी आत्मा जो 5000 साल हिन सृष्टि ते चक्कर काटदी आई, त हुन आत्मा खे पूरी सृष्टि जी केतिरी अनुभूति हूंदी न। त इन करे परमात्मा कृष्ण जे 84वें जन्म जे अंत वारे शरीर में अची करे हुन समय हुनजी आत्मा बि न ॼाणदी हुई कि मां एॾा जन्म वठी करे हाणे अंत में एॾी दुखी थी आहियां, पहिरियों मां केतिरी सुखी हुयमि। बल हिन जन्म में भी हुनखे धन संपत्ति त हुयसि, लेकिन सतयुग जे हिसाब सां त कुछ भी न हुयो न। त हुनजी आत्मा जे शरीर में अची करे परमात्मा पहिरियों हुनखे स्मृति ॾियारई, हुन सम्झई। पोइ पूरी दुनिया खे हाणे पतो थो लॻे छा ये सचो सचो गीता ज्ञान, जंहिंसां छा थो थिए, नई दुनिया नई धर्म जी स्थापना थी थिए। सब धर्म वारनि खे ये शास्त्र जरूर पढ़णो खपे, लेकिन हिन में कृष्ण भगवान वाच्य लिखल आहे, बल्कि हुजणो खपे निराकार शिव भगवान वाच्य। सभिनि धर्मनि जी सदगति त थियणी आहे। जॾहिं सभिनि धर्मनि जी सदगति कई त जरूर कुझु त ॻाल्हाए चयो हुनई न, ज्ञान ॾेई करे त सदगति थींदी आहे। हाणे उहो कहिड़ो पुस्तक आहे जंहिंखे पढ़ी करे विश्व जी सर्व आत्माउनि जी सदगति थिए? गीता ज्ञान। त हाणे परमात्मा चैतन्य में अची करे परम धाम खां ब्रह्मा तन में विश्व जी सर्व आत्माउनि जी सदगति कीअं थी, हुनजे लाइ कहिड़ो ज्ञान थो ॿुधाए? गीता ज्ञान। ये ड्रामो त कॾहिं बंदि न थींदो आहे न, हिकु सेकेंड बि इहो ड्रामो बंदि न थींदो आहे। हाणे कलयुग आहे, ॿिए सेकेंड सतयुग शुरू थी वेंदो, पतो बि न लॻंदो। त अहिड़ो समय तो हले कि कॾहिं भी कुछ भी थी सकतो आहे। पर बाबा चवनि था कि समय त ॾाढो घटि आहे न। जॾहिं पाण खे हालात ॾेखारे वेठा ॾियनि कि मनुष्य आत्मा एतिरी दुखी आहे, त ज़रूर परमात्मा हिन धरती ते अची करे दुखनि खां सभिनि खे मुक्त कराईंदो ई सही। त परमात्मा बाप चवनि था कि हाणे जेतिरी जल्दी मूंखे यादि कंदा वेंदा त तव्हां पूरो वर्ष वठी सघंदव, न त पोइ सतयुग में वञी थोड़ी वर्ष मिलंदो। सतयुग में वञण खां पहिरियों मनुष्य आत्मा परमात्मा खां पूरो वर्ष वठण लाइ उनखे छा करिणो आहे? पंहिंजे पाण खे निराकार आत्मा समझ, निराकार परमात्मा खे यादि करे हर कर्म करिणो आहे, जिससे पाण खे अगली पंहिंजे 21 जन्म जो वर्षो हाणे ही मिली वेंदो। मनुष्य दान पुण्य करण सोचते हैं न, ॿिए जन्म में सुठो मिलंदो, लेकिन हिते 21 जन्मनि जी गारंटी करण वारो केरु आहे? परमात्मा। सृष्टि जे आदि में सतयुग हुयो, हाणे सृष्टि जो अंत आहे। अंत मतलब सृष्टि खत्म न थी वेंदी, अंत मतलब बुराइनि जो अंत आहे, अर्थात कलयुगी दुनिया जो अंत आहे। पोइ हिन कलयुगी दुनिया खां पोइ छा ईंदो? सतयुगी दुनिया। छो जी ड्रामो त अनादि आहे न, टिक 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 फिरंदो ई रहंदो, बीहंदो न आहे। अनादि ड्रामो आहे, पंहिंजो पार्ट बि भरियल आहे हिन में अनादि, पंहिंजो पार्ट बि कॾहिं खत्म न थींदो आहे, हलंदो ई रहंदो आहे। हर हिकु पूरी एक्ट जो थींदी आहे वो ड्रामा में मनुष्य आत्मा वॼाईंदी रहंदी आहे। सभिनि जो पार्ट बि फिक्स आहे। हीअं न कि हिन जन्म में पाण हाणे हिते आहियूं त पाण ॿिए 5000 साल में वरी खां पाण हिते ॿिए तरीक़े सां हूंदासीं न। 5000 साल पोइ बि मां आत्मा हिन ई शरीर हिन ई समय इहो ई कमु कंदमि जेको हाणे थी करां, त एक्ट बि न बदिलजंदी आहे। शास्त्रनि में त ॾाढी सारी अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखल आहिनि जंहिंसां मनुष्य आत्मा मुंझिजी वई आहे कि छा आहे दुनिया आहे छा। लेकिन परमात्मा जो सृष्टि जो रचयिता वो हाणे सृष्टि जी आदि मध्य अंत जो यथार्थ पाण खे पहचान थो ॾे। त पंहिंजो छा कमु आहे? वो ॻाल्हियूं ॿुधी करे सम्झणो आहे पहिरियों, हीअं ई हा न चइणो आहे। पहिरियों मन अंदरि ॿुधी करे कननि सां मन खे वीचार करिणो आहे। बुद्धि तव्हांजी सही ऐं ग़लति खे सम्झे, पोइ हुन द्वारा पंहिंजे जीवन में तव्हां इहे ज्ञान धारण करे हलो त तव्हांखे सुख शांती ईंदी। भई हा सत्य सत्य त तव्हां सभिनि हंधि चयो, कोई बि कुझु चए पंडित या गुरु हीअ ॻाल्हि हीअं आहे, हा हीअ ॻाल्हि हीअं,
लेकिन हाणे परमात्मा पाण खे थो चई हाणे मां बि तव्हांखे ॻाल्हियूं थो ॿुधायां, लेकिन हिन ॻाल्हियुनि खे पहिरियों सम्झो, अगरि तव्हांखे सही थी लॻनि पोइ जीवन में धारण करे हलो। हार ऐं जीत त हिन ड्रामे में आई सी, आत्मा जी हार थींदी आहे, आत्मा जीत पाईंदी आहे। आत्मा विकारनि जे वश थी करे पंहिंजी सर्व गुण कलायूं ख़तम करे छॾंदी आहे, अर्थात हारजी वेंदी आहे, अच्छाई खां हारदा आहियूं। जेके सुठा गुण हूंदा आहिनि न त बुराई हुननि ते जीत पाईंदी आहे, त पंहिंजी अच्छाई ख़तम थी वेंदी आहे। हाणे परमात्मा आत्माउनि जो पीउ अची करे वापिस खां इहो ज्ञान ऐं राजयोग जी शिक्षा ॾेई करे आत्माउनि खे जीत थो पाराए। कंहिंसां जीत थो पाराए? विकारनि सां, बुराइनि सां, कि तव्हां हिन विकारनि जे बिना बि सृष्टि ते तव्हां सुख शांति में जीवन बिताए सघंदा आहियो। हिन ई सृष्टि ते बुराइनि, भ्रष्टाचार, खून पाप करे बिना बि तव्हां पंहिंजो जीवन सुख शांति में बिताए सघंदा आहियो। सर्व मनोकामना तव्हांजी पूर्ण थींदी, लेकिन पंहिंजे असली गुणनि ऐं पंहिंजे असली स्वभाव संस्कार खे बदिलो न। हाणे बाबा जेको पाण खे पंहिंजो स्वभाव संस्कार शक्तियुनि जी स्मृति थो ॾियारे, त हुनखे पंहिंजी स्मृति में रखी करे धारण करे हलंदा हलो त तव्हांजो जीवन हिन कलयुगी दुनिया में बि पंहिंजो जीवन सुठो थी सघंदो आहे। अगरि पाण बाप सां गॾु हलंदासीं, बाबा चईंदा आहिनि मां त रचयिता आहियां न, ब्रह्मांड हाणे तव्हां ठहिया आहियो, छो शुद्धी तव्हांखे सत्युगी दुनिया में देवता ठहिणो अथव। ॾिसो विराट रूप बि ॾेखारींदा आहिनि न, विराट रूप में छा आहे, हिकु मनुष्य आत्मा कीअं देवता कुल में हूंदी आहे, पोइ कीअं क्षत्रिय वैश्य शूद्र कुल में ईंदी आहे, ये सभु विराट रूप में ॾेखारे थी कि आत्मा जो संस्कार कीअं परिवर्तन थींदा अथसि, ऐं आत्मा सतयुग खां वठी करे कलयुग अंत ताईं कहिड़ा कहिड़ा रूप बदलदी आहे, कीअं हुनजी शक्तियूं गुण कलायूं आदि ख़तम थी वेंदसि, ये सभु विराट रूप में ॾेखारियो आहे। लेकिन विराट रूप में इहो न ॾेखारियो अथनि कि उहो ई शूद्र कुल जी आत्मा पोइ देवता कीअं ठहींदी, त ब्रह्मण ऐं परमात्मा खे विराट रूप में न ॾेखारियो अथई, बल्कि उहो बि ॾेखारिणो खपे कि कीअं शूद्र कुल जी आत्मा परमात्मा खे यादि करे ब्रह्मण ठही करे देवता थी ठहे। सत्युग में तव्हां देवी देवता हुयव न, तव्हांजो पहनावो देवी देवता जहिड़ो हुयो, छो जी आत्मा में दैवी गुण संस्कार स्वभाव उहे शक्तियूं हुयूं। हाणे तव्हांजो हीअं पहनावो शरीर छो थी वियो अथव, छो जी तव्हांजी आत्मा में कहिड़ा गुण संस्कार आहिनि, शूद्र कुल जा, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, भ्रष्टाचार, बुराइयूं, पाप, कूड़ आदि ॻाल्हाइण, इहे शूद्र कुल जा संस्कार हूंदा आहिनि। त हाणे पाण शूद्र कुल खां ब्राह्मण कुल में आया आहियूं। ब्राह्मण कुल में छा थींदो, आत्मा पंहिंजी सर्व शूद्र कुलनि जे संस्कार स्वभाव छॾे करे दैवी संस्कार स्वभाव ऐं शक्तियूं धारण करण जो अभ्यास कंदी आहे। हाणे पाण अभ्यास था करो, बाबा चईंदा न पुरुषारथ करो, त आत्मा वरी खां वो पढ़ाई थी पढ़े, त कहिड़े कुल में पढ़ाई कंदी आहे, ब्राह्मण कुल में। पर कोई ॾिसो कोई सुठी डिग्री प्राप्त करणु चाहींदो आहे त पहिरियों त उहो नंढी क्लास में हो, हुन खां पोइ हुनखे अगरि वॾी क्लास में वञणो अथसि उहो डिग्री प्राप्त करण लाइ, त हुनखे उहो पढ़ाई विच जो जेको समय हूंदो आहे हुनमें असां चईंदा आहियूं न भई अञा पढ़े थो, अञा ठहियो न आहे, अञा पढ़े थो, त पाण बि अञा शूद्र कुल खां देवता कुल जे लाइ पढ़ाई था पढ़ूं। शूद्र कुल मां निकिरी वियासीं, नंढी क्लास मां पाण निकिरी वियासीं, हाणे वॾी क्लास में वञण जे लाइ तयारी था करूं। इहो पंहिंजो कहिड़ो समय आहे, ब्राह्मण ठही करे पवित्र, हिन में मुख्य पवित्रता आहे न, त पहिरियों आत्मा प्रतिज्ञा कंदी कि हा मां मनसा वाचा कर्मणा पवित्र रहंदमि, खान पान में पवित्र रहंदमि, उठदे वेहंदे में पवित्र रहंदमि, पोइ परमात्मा बाप हुनखे अभ्यास कराईंदो अथसि कि देवी देवता जा गुण संस्कार आदि कीअं हूंदा आहिनि, पोइ धीरे धीरे बदली करके पोइ वो वञी करे देवी देवता संस्कार स्वभाव धारण करे छॾंदी आहे, पोइ वो हुते वञी हुनखे शरीर अहिड़ो मिलंदो। ॾिसो पवित्रता बग़ैर आत्मा खे धारणा न थी सघंदी आहे। पढ़ाई बि कॾहिं कंदा आहियूं,
ॿार जॾहिं पढ़ंदा आहिनि शादी खां पहिरियों ई पढ़ंदा आहिनि न, छो जो शादी खां पोइ त विकार में वेंदा त पवित्रता खंडित थी वेंदी आहे न। जेकी पढ़ाई पढ़ंदा आहियूं हिन में पवित्रता ज़रूर खपे पाण खे। केतिरा बि माण्हू ढेर एॾा शास्त्र आदि पढ़ंदा आहिनि, शास्त्रनि जी परिक्रमा। हाणे बाबा हिकु ॻाल्हि थो ॿुधाए कि छो माण्हू शास्त्रनि खे खणी करे परिक्रमा लॻाईंदा आहिनि, देवी देवताउनि जी मूर्ति गाॾियुनि में रखी करे पोइ हुननि खे परिक्रमा लॻाईंदा आहिनि। छो जी पाण ई देवकुल जी आत्मा जो पूरो चक्कर काटे करे हाणे हिन शूद्र कुल में आया आहियूं न। तो सत्य त्रेता द्वापर कलयुग पाण 4 युगनि जो चक्कर काटियो त परिक्रमा छा थींदो आहे, परिक्रमा में चारों तरफ जो चक्कर काटदा आहिनि। इन जो अर्थ आहे कि आत्मा ही 4 युगनि में चक्कर काटे पोइ वरी खां पढ़ाई पढ़े पोइ वरी खां चक्कर लॻाइण लाइ तयार थींदी आहे। त भक्ति मार्ग में अहिड़ा रस्म त आहिनि, लेकिन हुनजो यथार्थ अर्थ केरु ॿुधाईंदो आहे पाण खे अची करे? बाबा चईंदा आहिनि, ॾिसो अंत में चईंदा आहिनि कोई मरदो आहे त चईंदा आहिनि कि राम राम जपो, राम राम जपो। कोई कंहिंखे यादि करे मरदव त हुन ई योनी में ईंदव, अर्थात हुनजे ही हिसाब में हुनजे परिवार में पाण खे अचिणो पवंदो। त इहे छो चईंदा आहियूं कि राम राम जपो? छो जी परमात्मा राम जो नाम जपी करे पाण शरीर छॾंदासीं हुनजी यादि में त पाण काॾे वेंदासीं? हुनजी दुनिया में, हुनजी जेकी दुनिया हुन स्थापन कई अथई हुन दुनिया में पाण वेंदासीं। त उहो कहिड़ी दुनिया तो स्थापन करे? सतयुग, स्वर्ग जी। माण्हू चवंदा न राम राम जपो त पोइ तव्हां स्वर्गवासी थी वेंदो। बि हुन शरीर छॾे राम राम जपे अलाए न जपे, लेकिन शरीर छॾण खां पोइ लिखंदा त जल्दी आहियूं ये स्वर्गवासी थी वियो। लेकिन स्वर्ग में वञण जे लाइ पंहिंजी अंतिम घड़ी में पाण खे कीअं यादि हुजणो खपे? निराकार परमात्मा। तॾहिं ई वो आत्मा स्वर्ग में वञी करे स्वर्ग जा सुख भोगे सघंदी आहे। कोई एक्सीडेंट में तड़पी तड़पी करे पंहिंजो शरीर तो छॾे ऐं पाण हुनजे नाम जे अॻियां लिखूं था फलानो स्वर्गवासी थी, परंतु परमात्मा चवनि था स्वर्गवासी ईअं ई थोड़ी थींदासीं। स्वर्ग कंहिंजी स्थापन की हुई दुनिया है परम पिता परमात्मा की। त जॾहिं हुनजो नाम यादि करे अंतिम सांस में पाण खे हुनजो नाम यादि हूंदो, सिर्फ़ु उहो ई यादि हूंदो, पंहिंजी देह बि न यादि हूंदी, तॾहिं ई पाण सच्ची सच्ची में स्वर्गवासी थी सघंदासीं। कलयुगी मनुष्य शरीर छोड़े ऐं कलयुगी ॻाल्हियुनि कलयुगी संबंधनि खे यादि करे शरीर छोड़दी त काॾे वेंदी? कलयुगी दुनिया में हुन संबंधी वठी शरीर वठी करे हुन सां गॾु पंहिंजो पाठ वॼाईंदी न, हिसाब किताब चुकतो कंदी। इहे जो चईंदा आहियूं अंतकाल जे परमात्मा खे सिमरो त तव्हांखे नारायण जी दुनिया में तव्हां वञी सघंदव। अर्थात सत्युगी दुनिया कंहिंजी स्थापन की हुई आहे? परमात्मा जी, लेकिन हुते जी पालनहार केरु आहे? नारायण। ऐं परमात्मा जी यादि में शरीर छोड़ंदासीं त पंहिंजो सभु हिसाब किताब चुकतो थी वेंदा। पुराणा जेका बि सभिनि सां आहिनि न, त हिसाब किताब सभिनि सां चुकतो थी विया। आत्मा जो हिन कलयुगी दुनिया में कंहिंसां हिसाब किताब ई न आहे, त उहो कलयुग में पोइ जन्म छो वठंदी? उहो त वञी करे स्वर्ग में ई वठंदी न। त इहे ॻाल्हियूं पाण चईंदा त आहियूं, लेकिन हिन जो यथार्थ अर्थ पाण सम्झूं त बाबा पाण खे सभु ॻाल्हियूं छो था ॿुधाइनि? छो जो हिनखे अर्थ सहित पाण कोई ॻाल्हि जीवन में चईंदासीं, जीवन में अपनाईंदासीं त हुनखे हुन सां पाण खे अंदर में सुख शांती मिलंदी। सुठो लॻंदो आहे न भई, कोई ॻाल्हि सच्ची हूंदी आहे त आत्मा खे बि सुठो लॻंदो आहे, हा भई बरोबरि इहा ॻाल्हि त सही आहे। ऐं काथे उहो ॻाल्हि में थोरी गड़बड़ी हूंदी आहे त मुख सां त चऊं था, लेकिन अंदर लॻे थो अहिड़ो पापी माण्हू कीअं स्वर्ग में वेंदो? पर माण्हू मुंहं सां नथो चए, लेकिन अंदर में त थींदो आहे न। कोई एॾी पाप कर्म करे वञे, कोई एॾी बुराइयूं सभिनि जो कंदो वञे, कल को उहो शरीर छॾे पाण त बसि नाम जे लाइ लिखंदा आहियूं स्वर्गवासी थी वियो, लेकिन अंदर त सम्झंदा आहियूं न हुन एॾा पाप कर्म, हुन एॾी माण्हुनि जी बुराई कई, एॾनि माण्हुनि खे दुख पहुचाई, त उहो स्वर्ग में कीअं वञी सघंदो?
त बाबा चवनि था इहे जो लिखंदा आहियूं न फलानो स्वर्गवासी थी वियो, इहे ग़लति लिखंदा आहियूं, इहे न लिखणो खपे। स्वर्ग में वयो न वयो उहो त परमात्मा खे ई पतो हूंदो न, भई हुन अंत घड़ी कंहिंखे यादि कई मन में, उहो पाण खे थोरी पतो लॻी सघंदो आहे, उहो त बाप खे ई पतो लॻी सघंदो आहे। बाप ही निर्णय करे सघंदो आहे आत्मा जो पी ये स्वर्ग में वेंदो या हिते ई नर्क में अची करे पंहिंजा हिसाब किताब चुकतो कंदो। त हाणे बाबा पाण खे छो ये अभ्यास था कराइनि कि घड़ी घड़ी पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो, हर कर्म कंदे मूंखे पाण सां गॾु रखो। भले तव्हांजो शरीर अथव, तव्हांजो शरीर जो संबंधी परिवार आदि धंधो धोरी तव्हांखे निभाइणो अथव, लेकिन अंदर जेकी मां आत्मा वेठी आहियां उहो कंहिंसां गॾु पंहिंजो धंधो धोरी थी करां, कंहिंसां गॾु पंहिंजो घर गृहस्थी थी संभाला, निराकार परमात्मा सां। त सम्झो कोई बि समय मुंहिंजो अंत घड़ी अची वियो त मां कंहिंसां गॾु शरीर छॾंदमि, परमात्मा बाप सां गॾु। त परमात्मा बाप सां गॾु मां पंहिंजो शरीर छॾियो त मां कहिड़ी दुनिया में वेंदमि? सच्ची में मां स्वर्ग जी दुनिया में वेंदमि। पोइ मां जॾहिं शरीर छोड़ा त माण्हू लिखनि कि फलानो स्वर्गवासी थी वियो त पोइ सही आहे। त परमात्मा बाप मूंखे इहे ॻाल्हियूं ॿुधाई, हिनखे एकांत में जॾहिं बि वियो था अंदर वीचार कजो, पोइ हिनखे जीवन में परमात्मा खे यादि कंदव त परमात्मा बाप तव्हांखे शक्ति ॾींदो कि हिनखे पाण पंहिंजे कर्मनि में लाहींदासीं। ठीकु आहे? जी, थैंक यू। थैंक यू।